मोबाइल का बेगनाश्री नवा क्या गकना से पाकिस्तान में कोरोना विगे वधिक 7 मरीज फोत 252 नवन केसन जी तस्दीक थी आहे। एनसीओसी मौजूद भाकारी केसन जी शरह 2.7 सैकड़ो रही। सॼे मुल्क में 958 मरीजन जी हालत गणती जोगी आहे। एक बार भी रवा के ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में कोरोना विगे वधिक 7 मरीज फोत 252 नवन केसन जी तस्दीक थी आहे। कोरोना की सूरत हाल बाबत तव्हां खे आगाह कई पिया। पाकिस्तान में कोरोना विगे वधिक 7 मरीज फोत 252 नवन केसन जी तस्दीक थी आहे। एनसीओसी मौजूद भाकारी केसन जी शरह 2.7 सैकड़ो रही। सॼे मुल्क में 958 मरीजन जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। आगाह कई पिया कि पाकिस्तान में कोरोना विगे वधिक 7 मरीज फोत 252 नवन केसन जी तस्दीक थी आहे। एनसीओसी मौजूद भाकारी केसन जी शरह 2.7 सैकड़ो रही। सॼे मुल्क में 958 मरीजन जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। एक बार भी रवा खे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में कोरोना विगे वधिक 7 मरीज फोत 252 नवन केसन जी तस्दीक थी आहे।